इस्लामाबाद की एहतसाब अदालत नेब तरमीमी एक्ट में तरमीम का पोइ अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी खिलाफ़ पार्क लेन रेफरेंस भी नेब के वापस मोकिले छॾियो। अदालत दलील ॿुधण खां पोइ इख़्तियारनि जो दायरो ख़त्म थियण जो फ़ैसिलो ॿुधाईंदे रेफरेंस नेब के वापस करे छॾियो आहे। वधीक तफ़सील हिन रिपोर्ट में। एहतसाब अदालत इस्लामाबाद के जज नासिर जावेद राना ॿुधणी कंदे चयो त अख़्तियारनि जो दायरो ख़त्म थियण ते हाणे रेफरेंस जी ॿुधणी नथा करे सघनि। अदालत अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी समेत ॿियनि जवाबदारनि ख़िलाफ़ पार्क लेन रेफरेंस ते तरमीमी एक्ट 2022 खां पोइ अदालती अख़्तियारनि जो दायरो ख़त्म थियण सबबि ॿुधणी ख़त्म करण जी दरख़्वास्त ते ॿुधणी कई। पिटिशनर जो वकील फारूक एच नाइक अदालत आॾो पेश थियो। हुन मौक़े अख़्तियार कयो त तरमीमी एक्ट खां पोइ पार्क लेन रेफरेंस एहतसाब अदालत जे अख़्तियारनि जे दायरे में नथो अचे। हिन इस्लामाबाद हाई कोर्ट जो फ़ैसिलो अदालत आॾो पेश कयो। नेब के प्रोसिक्यूटर उस्मान मसूद बजट की दरख्वास्त की मुखालफत कंदे बुधायो तो नेशनल बैंक और एक खानगी बैंक जो जॉइंट वेंचर थियो हो, जै तहत 1 अरब 50 करोड़ जो कर्ज वरतो वियो हो, जो बाद में 2 अरब 80 करोड़ ताईं वधायो वियो। अदालत उन केस में अख़्तियारनि जे दायरे जो तयन करे। अदालत दलील ॿुधण खां पोइ अख़्तियारनि जो दायरो ख़त्म थियण जो फ़ैसिलो ॿुधाईंदे रेफरेंस नेब के वापस करे ॾिनो। इन खां अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ख़िलाफ़ 2 रेफरेंस नेब के वापस मोकिलिया विया हुआ, जॾहिं त तोशाखाना ऐं 8 अरब रुपयनि जी ट्रांज़ेक्शन जा केस पिणु नेब के वापस थी चुका आहिनि।